सांगड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ शहर ऐं उन जे भरपासनि वारनि इलाइक़नि जंहिंमें चोटियारो, वर्कशॉप, गजरी, टुटको मोरी में सावणी जी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी है। ॿिए तरफ़ सांगड़ शहर में 20 मिंट जी बरसात सांगड़ ज़िले इंतज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटी जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। शहर में बरसात बाद एम जना रोड, ट्रैफिक चौक, कियानी रोड ते पाणी बीहजी वियो। बरसात सबबि शहर जे हेठियनि इलाइक़नि जंहिंमें वासिफ टाउन, गुलशन कमाल कॉलोनी, गुलशन सावण कॉलोनी, ज़ाहिद टाउन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रवासियुनि जे घरनि में बरसाती पाणी बीहजी वियो। बरसात बाद ज़िले इंतज़ामिया तोड़े म्यूनिसिपल कमेटी अमले पारां पाणी जी नेकाल लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि। ॿिए तरफ़ शहर में बरसाती पाणी नेकाल न थियण शहरियुनि ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ इलाइक़े वासियुनि दाहींदे चयो त सांगड़ शहर में पाणी कढण लाइ म्यूनिसिपल कमेटी अमलो किथे बि नज़र नथो अचे। असीं बार म्यूनिसिपल कमेटी जा चकर काटण लॻाए थकिजी विया आहियूं, पर सांगड़ बल्दिया अमलो अचण लाइ तयार न आहे। हिननि वधीक चयो त मौसमियात खाते पारां तेज़ बरसातनि जी अकथी जो ऐलान बाद ज़िले इंतज़ामिया पारां बरसातनि जी हंगामी बुनियाद ते के बि उपाउ न वरिता विया। नई वरी हिन वक़्त ताईं सिम नालनि जी का खाटी थी आहे। हिननि ज़िले इंतज़ामिया खां फौरी तौर नोटिस वठी बरसात जे पाणी जी नेकाल लाइ उपाउ क़दम खयां वञनि त जीअं हेठिएं इलाइक़े जा रवासी ॿोॾ खां बची सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।